नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे मुंबई खां ख़बर ॾींदा हलूं त बॉलीवुड अदाकारा सनी लियोन पंहिंजे पुटु असर ऐं करीना कपूर जो पुटु तैमूर अली ख़ान जो हिकु रूबरू हिकु जहिड़ो हुजण ते दिलचस्प रद्द-ए-अमल जो इज़हार आयो। भारतीय मीडिया मूजिबि करीना कपूर ऐं सैफ अली ख़ान जो पुटु तैमूर अली ख़ान भारत में सभिनी खां वधीक पसंदीदा ॿार, हिन जी सालगिरह हुजे या को ॿियो अहम मौक़ो, या वरी हिनखे कंहिं पार्टी में मुनफ़रिद लिबास पातल हुजे, या सोशल मीडिया ते हिकु जहिड़ो तकरार तहलको मची वेंदो आहे। करीना ऐं सैफ अली ख़ान जे मादनि पारां तैमूर जी तस्वीर एतिरो घणी शेयर कई वई आहे जो ईअं लॻंदो आहे ॼण हिन जो ॿारु हुजे। ख़ैर, इहो त तैमूर अली ख़ान जो मामलो आहे, पर हाणे भारतीय मीडिया सार्फ़िन जे हथ हिकु ॿी ॻाल्हि अची वई आहे। इहा ॻाल्हि इहा आहे त सनी लियोन जो पुटु असर जे तैमूर अली ख़ान सां घणी हिकु जहिड़ाई आहे। तस्वीर में सनी लियोन असर खे खई बीठी आहे, जेको साॻियो तैमूर अली ख़ान जहिड़ो लॻी रहियो। सोशल मीडिया सार्फ़िन जो चवण त केतिरा माण्हू हिन ॿिन्ही में फ़र्क़ु नथा महसूसु कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।